सुठी ॻाल्हि आहे। पर जेका इहा भड़वल आदि थी न शोरनि, लिपस्टिकियूं हणी अछा थी ऐं क्यूट गुइयूं ॾेखारींदा वठंदा हुत हुत हुत। छा कयां तुंहिंजी गुईअ खे मां, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हिकु त तूं मोबाइल में अंदरि आहे, ॿाहिरि हुजे त तोखे खुलासो बि कयां। हाणे तूं आहे अंदरि, हिकिड़ा इहे धौंसील छोरा, इहे न वणंदड़ वारी शइ। ॿियो हिकिड़ो कुतीअ जो पुटु थी गोल्डन वारनि वां ईअं ॾाढ़ी हूंदी अथई हल्की सुको चुपड़ीअ अहिड़ो ॼण टटो आहे, माण्हू न आहे टटो आहे इहो, टटो हिकिड़ो शीरी अखियुनि सां। इहो बसि जेॾी महिल न छोरी थियण जी नाकाम कोशिशि कंदी, हेॾो लनु हूंदी भेण जे चुड़ियो भाई, ईअं जंग में लड़कंदो हूंदुसि। हा उहा ॻाल्हि ॿी आहे त हिन टटे में उहो दम कोन्हे जो बीह रहे। बाक़ी हाई क्लास जो भड़वो मर्द हूंदो इहो भेण जो चुड़ियो। इहो मां कॾहिं मूंखे नज़र आयो न, मां इहो तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुमि। ॿियो हिकिड़ो पठाण अथई, इहो ॼंघां ईअं उबतियूं करे वात ईअं कुते वांगे कढी। यार तोखे तुम इहो कुतापन काॾो आयो आहे? इंसान हुया तूं, इंसान आहे उहो बि त सोच न। जेका छोरी करूं अथसि ॼंघां खणी ईअं दादलो थो थिए, हेॾा टटा इहे वेकरा थी विया थी भेण जा चुड़े। हिकिड़ो टटो वञे थो खेरपुर, ॿियो वञे थो हेॾे सागड़, अञा केॾा वेकरा कंदे, सॼो पाकिस्तान घुमाईंदे आहे टटनि खे। इहो एॾो हाई क्लास जो भांचो थो थी वाह कसम सां। मूंखे इहो असली न वणंदो आहे। मां चवंदो आहियां कंहिं ॾींहुं मुंहिंजे साम्हूं अचे त चुंडण कोड़ी भितर में हणां। एॾी लानत थी भाई, इहो हाई क्लास जो कुराड़ो हिकिड़ो। ऐं उमिरि ॾिस, पंहिंजा कम ॾिस, क़बर में पियो आहे, सुभाणे मरंदे मथे। ऐं इहे अहिड़ा कोड़ा आणंदई क़यामत वारा, चवंदई हीअ हर कोड़े ते बुल ॼाणाईंदई, इहो बुल ॾींदो वक़्तु। इहो बुलर कुतो आहे क्लास जो, हेॾो काकड़ो छा कयां तोखे? इहो कहिड़ो टैलेंट आहे तुंहिंजो? कुतापन तो में काॾो आयो आहे इहो कुतापन? मूंखे सम्झाए थोरो। इंसान मां यार टिकटॉक माण्हुनि खे कुतो बणाए छॾियो आहे, कुतो हिकु।